नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त ज़िले उमरकोट में अॼु एहतजाजी धरणो हयो वियो। रिपोर्ट जेठाणन मटराणी भील मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर जनाब निसार अहमद खड़ो जे हुकुम ते फ़ख्र एशियाद शहीद कायद जुल्फ़कार अली भुट्टो के खिलाफ बदइखलाक़ी ज़बान ॻाल्हाइण ते वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो प्रेस क्लब उमरकोट के अॻियां हयो वियो। धरणे में ज़िले जनरल सेक्रेटरी सूफ़ी नवाज़ सुमरो साहब, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर साहब, तालका सदर अल्लाह बचायो असीर साहब, डॉक्टर नज़ीर अहमद भुरगड़ी, सिटी सदर घनश्याम दास राठौड़, ज़िले सदर मिनारिटी विंग बंसी लाल माली, वाहिद बख्श समूह हारी कमेटी परवेज़ रिंद, महर मुस्तफ़, सिटी सदर कुनरी मंठार आरीसर, जनरल सेक्रेटरी पीपल्स यूथ अब्दुल्ला खोसो, हैदर खोसो, दातर बख्श, सिहणो अब्बास रिंद ऐं पार्टी के ॿियनि अॻवाननि वॾी अंग में शिरकत कई। धरणे के खिताब कंदे ज़िले जनरल सेक्रेटरी सूफ़ी नवाज़ सुमरो चयो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो इस्लामी दुनिया जो सब खां वॾो लीडर हो। भुट्टो साहब असांजे मुल्क के आइन ॾिनो, एटमी पावर बणायो, वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजी घटिया ज़बान के लगाम ॾे। ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर ॻाल्हाईंदे चयो त अज़ीम कायद शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जूं हिन मुल्क लाइ लाज़वाल कुर्बानियूं आहिनि, जंहिं पंहिंजी जानो माल हिन मुल्क ऐं ग़रीब अवाम ते कुर्बान करे छॾियो। भुट्टो साहब एशिया सां गॾोगॾु इस्लामी दुनिया जो बहितरीन लीडर मञियो वेंदो हो। असां खेसि अॼु बि सुहिणे लफ़्ज़नि में यादि करियूं था। इमरान ख़ान पंहिंजी बदमस्त वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर खे लगाम ॾे, न त एहतजाजी दायरे खे वधायो।